नाज़ी चूंडके में बाबा गुरु नानक की सालगिरह तकरीब मुनक़िद कई, जंहिंमें हिंदू ऐं सिख बिरादरी वॾे अंग में शिरकत कई। तफ़सील जावेद गोपांग जी रिपोर्ट में। जी इन वक्त मौजूद है चूंडको शहर में, जिते मुखी बिरादरी पारा गुरु नानक जी अज छठी जो डी है। अचो तो इन हवाले से उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि जो छा चवण है, उन्हनि खे केतिरी ख़ुशी है। गुरु नानक साहब जो जन्म ॾींहुं आहे, 552 जन्म ॾींहं ते असां पालकी सां सजाईंदा आहियूं, जेका कंदा आहियूं। पूरी आवाम ईंदी आहे, पूरे शहर जा माण्हू ईंदा आहिनि। असां गुरु साहब जो जन्म ॾींहुं मल्हाईंदा आहियूं, वॾी ख़ुशी मल्हाईंदा आहियूं। उन ख़ुशीअ में हज़ारे माण्हू तइदाद में अची करे हज़ारे माण्हू जीवन सफल कंदा आहिनि ऐं तमामु वॾी ख़ुशी थींदी आहे। जो ॾियारो आहे, इन ख़ुशीअ में हीअ रैली निकिती आहे। भाई दरियानूमल दरबार 552 गुरुपर्व बाबा गुरु नानक देव महाराज जो जन्म ॾींहं जो उनजे ख़ुशी के मौके में अज उनके जमण के 6 ॾींहं माना छठी मल्हाईंदा। शहर चूंडके वासी मिली कर हिंदू पंचायत चूंडको वासी ऐं सॼे शहर वासी गुरुपर्व बाबे के जन्म ॾींहं जो 552 गुरुपर्व मल्हायूं पिया। इन माहौल में असांखे वॾी ख़ुशी महसूस थे थी जो असांजी पांजे मुर्शिदन जो ॾियारो अचे तो, उन्हनि जा जन्म ॾींहं अचनि। छठी पाठ साहब रखंदा आहियूं। अॼु छठी ॾींहुं असांखे तमामु ख़ुशी आहे। सभु हिंदू भाइर चूंडके शहर में गॾु थिया आहियूं। बाबे जो जन्म ॾींहुं छठी ॾींहुं न अॼु बाबे नानक शाह जो छठी जो ॾींहुं असां मल्हाए रहिया आहियूं। हिंदू पंचायत चूंडको तमामु ख़ुशी आहे। हिन दरबार भाई दरियाने दरबार को पंचायती दरबार साहब डोली साहब अचे थी, असां तव्हांखे उनजी ज़ियारत कराईंदा। सभु ॾिसो, सभु शेवा सां सॼे माण्हू बीठा आहियूं। नारे नानक शाह। असां सभिनी हिंदू भाइरनि के गुरु नानक साहब जे छठीअ जो लख लख वाधायूं था ॾियनि। जी तव्हां हिंदू पंचायत जूं ॻाल्हियूं ॿुधूं, हिननि जो वधीक इहो चवणु हुयो त असां पंहिंजे मुर्शिद जो हर साल जीअं हिन साल बि पंहिंजे मुर्शिद जो जन्म जो ॾींहुं जो वॾी धाम धूम सां ख़ुशी मल्हाईंदा आहियूं ऐं पंहिंजो न्याज़ नज़र बि कंदा आहियूं। कैमरामैन इल्ताफ़ गोपांग सां गॾु जावेद गोपांग, धरती टीवी।